अहम ख़बर आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम में सां चीनी सीड़पकारनि जे वफ़द मुलाक़ात कई आहे। सिंध में ईवी गाड़ियुनि में सीड़पकारी बाबति ख़यालनि जी देवज कई वई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां वफ़द खे सिंध में ईवी ठाहींदड़ प्लांट लॻाइण जी दावत ॾिनी वई। सिंध हुकूमत परॾेही सीड़पकारनि खे घुर्बल मरातू ऐं कारोबार दोस्त माहौल फ़राहम कंदी। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सीड़पकारीअ जे हवाले सां पाकिस्तान ख़ासि करे सिंध स्ट्रेटेजिक अहमियत रखे थी। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां चीनी सीड़पकारनि जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। सिंध में ईवी गाॾियुनि में सीड़पकारी बाबति ख़्यालनि जी ॾेवत थी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वफ़द खे सिंध में ईवी ठाहींदड़ प्लांट लॻाइण जी दावत ॾिनी आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर सिंध हुकूमत पारां परॾेही सीड़पकारनि खे घुर्बल मराहतूं कारोबार दोस्त माहौल फ़राहम करण जी ख़ातिरी कराई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सीड़पकारी जे हवाले सां पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में स्ट्रेटेजिक अहमियत रखे थी। सिंध में बंदरगाहूं रोडनि जा वधंदड़ नेटवर्क ऐं वॾे अंग में अफ़रादी क़ुवत मौजूदु आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां इहो चयो आहे त मुस्तक़बिल इलेक्ट्रिक गाॾियुनि जो आहे, उन में तब्दीली जी क़यादत जो किरदारु अदा करण लाइ तयारु आहियूं। आलमी सीड़पकारनि खे दावत ॾियूं था त हू हिते ईवी ठाहींदड़ प्लांट लॻाइनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां पैदावार वारे प्लांट सां मईशत खे हथी मिलंदी ऐं रोज़गार जा नवां मौक़ा मिलंदा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इहो बि चयो आहे त चीनी वफ़द सिंध जी ईवी सीड़प में जेको आहे दिलचस्पी ज़ाहिर कई आहे। सिंध हुकूमत सनती तरक़ी जो अज़म रखे थी। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त मुलाक़ात में तवानाई इंफ्रास्ट्रक्चर जी तरक़ी ऐं टेक्नोलॉजी मुंतक़िली बाबति हर मुमकिन पार्टनरशिप ॾियण लाइ तयारु आहियूं। चाइनीज़ वफ़द पारां ख़ातिरी कराई वई आहे त पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में जेको आहे ईवी प्लांट बाबति बि ख़ातिरी कराई वई आहे त प्लांट लॻाया वेंदा। वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।